सिंध जी नालेवारी लेखका तज्ज़िये निगार अफ़साना निगार ऐं सिंध यूनिवर्सिटी जी प्रोफेसर डॉक्टर ममताज़ भुट्टो ड्रिघो वक़्तु बीमार रहण बाद 76 वरियनि जी ॼमार में ॼामशोरे में लाॾाणो करे वई। मरहुमा जी जनाज़े निमाज़ सिंध यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटीअ में अदा कई वई, जंहिं बाद खेसि वर्कशॉप वेझो क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। इन मौक़े ते सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर मोहम्मद सिद्दीक़ कल्होड़ो, प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अली लिगारी, मरहुमा जे पुट इंजीनियर अरशद अली भुट्टो ऐं ॿियनि अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर ममताज़ भुट्टो हिकु दौर जो नालो आहे, जंहिं सिंध यूनिवर्सिटी मां मुस्लिम हिस्ट्रीअ में डिग्री हासिल करण बाद सॼी उमिरि इन शोबे में बहितर नमूने ख़िदमतूं अंजाम ॾींदी रही। मुंहिंजी मदर हुई ऐं मां हुनजो वॾो पुटु हुयुसि। तमामु बहितरीनु असांखे तइलीम मिली। असांजे वालिद साहिब जी 1989 में डेथ थी वई हुई। उहो यूनिवर्सिटीअ में मुंहिंजी मदर जी जीअं त प्रोफेसर हुई ऐं वालिद साहिब बि प्रोफेसर हो गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद में। उनजी डेथ थी वई 1989 में। उनखां पोइ असांजो जेको बि तइलीम, जेका बि तरबियत या जेको बि असांजो परवरिश हुई उहा सॼी असांजी माउ जे हथां थी ऐं हुन असांखे पीर जी हैसियत में बि पालियो, माउ जी हैसियत में पालियो। पाण बि महिनत कयईं। यूनिवर्सिटी में जेके बि लवाज़मात हुआ हायर डिग्रीज़ जा उहे हासिल कया ऐं PhD बि कयईं हिस्ट्री में ऐं मुख़्तलिफ़ मक़ाला बि लिखियईं। ॿाहिरिनि मुल्कनि जा हुन दौरा बि कया ऐं तमामु घणा हुन बुक्स बि लिखिया, किताब बि लिखिया सिंध जी हिस्ट्रीअ ते, इंटरनेशनल हिस्ट्रीअ ते। त हुनजो ओवरऑल ख़िदमतूं तमामु घणियूं आहिनि एज़ अ मदर ऐं एज़ अ वॾो जीअं ख़ानदान जो हूंदो आहे ऐं पंहिंजे तइलीमी जेके हुन जूं ख़िदमतूं आहिनि यूनिवर्सिटी जे लाइ, सिंध यूनिवर्सिटी जे लाइ सोशल एक्टिविटीज़ ख़ासि तौर ते हैदराबाद में जॾहिं लिसानी फ़सादात थिया हुया तॾहिं बि हुननि वॾो हुन में सोशल एक्टिविटीज़ कयूं हुयूं ऐं हर तरह सां माण्हुनि जी सहायता कई हुई। अलाह साईं हुननि जा दर्जात बुलंद फरमाईंदो। तमामु बहितरीनु माउ हुई। हर माउ बहितरीनु हूंदी आहे ऐं हर ॿार खे या हर पुट खे या धीअ खे पंहिंजी माउ बहितरीनु लॻंदी आहे, पर हूअ वाक़ई हिकु बहितरीनु औरत हुई। ऐं असीं ईअं चवंदा आहियूं त हिन मुआशिरे में रहंदे जेको मर्दाणी होल्ड वारो मुआशिरो आहे उन में हूअ हिकु मुड़ुसु माण्हू औरत हुई। ममताज़ साहिबा हिकिड़ी प्रोफेसर न हुई पर घर जी वॾी हुई। असांजी मोशन हुई। मुंहिंजो वास्तो मैडम सां 1990 खां वठी आहे। स्टूडेंट जे ज़माने खां वठी 4 साल उन सां पढ़ियासीं। तमामु शफ़ीक़ उस्ताद जी हैसियत सां। जी वालदीन जी शफ़क़त हुई घर में हूंदी, ईअं डिपार्टमेंट में मैडम जी तरह असां ते रही। उनखां पोइ न रुॻो असां ते सॼे डिपार्टमेंट ते वक़्त सां गॾु मैडम चेयरपर्सन बि रही, अॻिते हली डीन बि रही। डीन बि मैडम तक़रीबन 1996 खां वठी 2005 ताईं फैकल्टी इस्लामिक स्टडीज़ जी डीन रही। उन दौरान बि मैडम सॼी फैकल्टी जे मथां मैडम जी शफ़क़त हथ हुयो। जीअं त हाणे अॼु मैडम जो इंतकाल थी वियो आहे, इहो ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। छो जो मैडम ममताज़ भुट्टो हिकिड़े दौर जो नालो आहे। यूनिवर्सिटी जे जॉब खां वठी हुन शुरूआति कई पंहिंजे कैरियर जी। उनखां पोइ अॼु बि मैदान में ख़ासि करे औरतुनि जे हक़नि लाइ, औरतुनि जे तंज़ीमुनि में मैडम तमामु घणी सरगर्म रही। उनखां अलावा जेको आहे ख़ासि जेको सिंधी अदबी बोर्ड बचायो तहरीक हली हुई, उन में मैडम जो हिकिड़ो वॾो रोल हो ऐं उन में पंहिंजो तमामु घणो उन सरगर्म रही। उनखां अलावा हींअर ताईं आख़िर ताईं बि मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में औरतुनि सां गॾिजी हर प्लेटफार्म ते उन्हनि सां गॾु हूंदी हुई। हू हिकु प्रोफेसर कोन हुई पर हिकिड़ी समाजी वर्कर बि हुई। समाज जे उणाइनि खे सम्झंदी हुई। उन हवाले सां उन काफ़ी लिखियो। हींअर ताज़ो उनजो हिकिड़ो किताब बि आयो औरतुनि जे हवाले सां। त मां सम्झां थो इहो हिकिड़ो वॾी ॻाल्हि आहे। त उनखां अलावा मैडम जदोजहद कई सॼी ज़िंदगी। मैडम यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी मेरिटोरियस प्रोफेसर रही। डीन फैकल्टी ऑफ इस्लामिक स्टडीज़ बि रही ऐं उन खां पोइ बि जॾहिं रिटायर थियण खां पोइ बि सिंडिकेट जी मेंबर रही। यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी सिलेक्शन बोर्ड जी मेंबर रही। हिकिड़ी नेक ख़ातून ऐं जंहिं केतिरा ई किताब लिखिया ऐं अॼु ॾींहं ताईं बि जेके बि के कलीग्स या इहो रहिया उन्हनि ॾांहुं जेको रिलीजियस जेके मैसेजिस आहिनि या चङाईअ वारियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे कोट्स उन्हनि ॾांहुं फॉरवर्ड कंदी हुई, जंहिंसां इहा बि हिकिड़ी जेका ख़िदमत उनजी रही। ऐं आख़िरी को जेको चइजे साल ॿिनि खां अॻु जेका बि हुनजी बाक़ी जेका रिटायरमेंट वारी सर्विस उहा बि हुन एक्टिव गुज़ारी ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में टीचिंग कंदी रही जेका यूनिवर्सिटी लेवल जी। रिसर्चर बि रही जंहिं काफ़ी सारा PhD बि प्रोड्यूस कया। त हुनजो तमामु ख़िदमतूं वॾियूं आहिनि। ऐं यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी त जीअं त सीनियर प्रोफेसर मेरिटोरियस प्रोफेसर रही